अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्रहमानिर रहीम। मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तकीम। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दॉलीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। आमीन आमीन सुभानअल्लाह जज़ाकल्लाह। अवल अलाह अलीम आला आलम जो धड़ी। अवल अलाह अलीम आला आलम जो धड़ी। कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम। वाली वाहिद वहदो राज़िक रब रहीम। वाली वाहिद वहदो राज़िक रब रहीम। सो सारा सते घड़ी चई हथ हकीम। करे पान करीम जोड़ो तो ध्यान दो। हाणे स्कूल जे मौजूदा इंचार्ज साईं बदद अली खे गुज़ारिश कंदुसि ताकि जेके असांजे प्रोग्राम में शिरकत कराया आहिनि महिमान उनखे वेलकम कनि। मेहरबानी साईं उस्ताद मोहतरम निसार अहमद टंडियो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आयल सभी मेहमान दोस्त, उस्ताद साहिबान, शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। इतने मौजूद पंडाल में सभी दोस्तन आवाम मासूम गुलन जड़न बारन के खबर होंगी तो अज पाण गड थिया आहियूं हिते पाकिस्तान की आज़ादी असांजी आज़ादी जो ॾींहुं मल्हाइण जे लाइ। असांजी पाक फौज जो असांजी सिक्योरिटी ऐं तहफ़्फ़ुज़ जो बेहतरीन कम सर अंजाम ॾेई रही आहे। हींअर असां नई जंग फतह कई आहे हिंदुस्तान खां तो उन हवाले से फौज के हक में मार्का हक 14 अगस्त आज़ादी जो ॾींहुं गॾु मल्हायूं पिया। तव्हां सभिनी शागिर्दनि जी महिनतुनि खे सलाम आहे जिन गुज़िरियल 10-15 ॾींहं जो कोशिश कई है, रिहर्सल कई है इन प्रोग्राम के कामयाब बनाने जी। सभिनी दोस्तन जो एक ॿीहर शुक्रगुज़ार जेके पंहिंजो कीमती वक़्तु छॾाए वतन से मोहब्बत जो सबूत ॾेई पान हिते अची हाज़िर थिया आहिनि। महिरबानी सभिनी। मेहरबानी साईं बदद अली। जाग मुंहिंजा जस आहे अदा जिनखे। जाग मुंहिंजा जस आहे अदा जिनखे। लाहे छिद लतीफ़ चए मखां कलब कस। वरनक जा वस सुबुह सां सैयद चए। हाणे हथ बारी ताला लाओ फरकंदो मुदस्सर अचे हम ॿुधाए मुदस्सर अजरक भले पियो। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो। ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो। ला इलाहा इल्लल्लाह। रहमत वारे मालिक प्यारे वाहिद खे न विसार। रहमत वारे मालिक प्यारे वाहिद खे न विसार। ला इलाहा इल्लल्लाह चो। ला इलाहा इल्लल्लाह। ऊ त किरोड़न में भी संभारे। ऊ त किरोड़न में भी संभारे। वक्त ते रोज़ी रोज़ ॾियारे। तो हिक मौला खे भी विसारियो। ध्यान बंदा कुजदार। ला इलाहा इल्लल्लाह चो। ला इलाहा इल्लल्लाह। सुभानअल्लाह। मुदस्सिर के मुझे तरफा ख़ुसूसी ना मुदस्सिर ॾाछ